मुफ्ती साहब सांझी फ़क़ीर तो चए मां अन ॾिठे अल्लाह खे नथो मञा, इहे जुमला कुफ़र वारा न आहिनि। इहो अलाए सांझी फ़क़ीर अलाए मांझी फ़क़ीर आहे जेको चए थो त मां अण ॾिठे अल्लाह खे नथो मञा, यानी जेकॾहिं मां अल्लाह खे ॾिठो ई न आहे त मां मञा छो, मां उन अल्लाह जी इबादत छो कयां जंहिंखे मां ॾिठो ई न आहे। दुनिया में केतिरियूं शयूं आहिनि जेकियूं इंसान न ॾिठियूं आहिनि। मांझी फ़क़ीर खां पुछा कयो त साइंस चए थी तुंहिंजे अंदरि तुंहिंजो वजूद 4 शयुनि सां ठहियल आहे, मिट्टी, बाहि, पाणी ऐं हवा। तूं ॿुधाए पंहिंजे अंदरि तूं कॾहिं बाहि ॾिठी आहे? इंसान पंहिंजे अंदरि बाहि ॾिठी आहे त मुंहिंजे अंदरि बाहि आहे, पर मञे थो न, साइंस जी ॻाल्हि मञी वेठो आहे। गैरत इंसान जी सिफ़त आहे। मांझी फ़क़ीर गैरत न आहे ॾिठी, मतिलबु उनजे अंदरि गैरत न आहे न। जेको शख़्स चए मां अणॾिठी शइ खे नथो मञा त जेकी गैरत आहे तूं पंहिंजे अंदरि ॾिठी न आहे, मतिलबु तो में गैरत हयाओ इंसान जी सिफ़त आहे, इंसान खे नज़र न ईंदी आहे, महसूस बि न थींदी आहे। मतिलबु मांझी फ़क़ीर जेकॾहिं हयाओ न आहे ॾिठो त उहो बेहयाओ आहे, उन में हयाओ ई न आहे। उहो चवंदो मां पंहिंजी गैरत या पंहिंजो हयाओ ॾिठो न आहे, पर उन जूं निशानियूं ॾिठियूं आहिनि। ईअं चवंदो न, हिकिड़ो माण्हू तव्हांखे अदब सां पाणी पीआरे, अख़लाक सां वेही पाणी पीआरे गिलास में पेश करे, तव्हां छा चवंदव? इहो वॾो अदब वारो आहे। अदब नज़र नथो अचे, अदब जी निशानी ॾिठी अथसि। त असां चऊं था अल्लाह नज़र नथो अचे, अल्लाह जी कुदरत तव्हांखे नज़र ईंदी, अल्लाह जी कुदरत। मांझी फ़क़ीर पंहिंजे माउ जे पेट में हुयो, उन खां पुछ तोखे अखियूं कंहिं ॾिनियूं, कहिड़े डॉक्टर अंदरि वञी तुंहिंजी मशीनरी फिट करे आयो? साइंसदाननि खां पुछा कर हिकिड़ी अखि में केतिरा कैमरा फिट थियल आहिनि, इहे कहिड़े साइंसदान फिट कया आहिनि तुंहिंजे माउ जे पेट में? तोखे ॻाल्हाइण जी ताक़त कंहिं ॾिनी? माउ जे पेट जे अंदरि तोखे रिज़्क़ केरु पियो पुॼाए? इहे अल्लाह जी कुदरत जी निशानी आहे जेकी अल्लाह जे वजूद ते दलालत थी करे। सिज पंहिंजे वक़्त ते उभिरे थो, वक़्त ते लहे थो। कहिड़े साइंसदान में ताक़त आहे जो सिज खे कंट्रोल करे ॿिहारे ॾेखारे? कंहिंजी कुदरत आहे? अल्लाह जी कुदरत आहे। दुनिया पंहिंजे महवर में घुमंदी आहे। साइंस थी चवे त दुनिया सिज जे ॿाहिरों बि घुमंदी आहे ऐं पंहिंजे महवर जे अंदरि बि घुमंदी आहे, गोल गोल घुमंदी आहे। सॼी दुनिया जे साइंसदाननि खे चैलेंज आहे, इन हिकु दफ़ो 5 मिंटनि जे लाइ दुनिया खे रोके ॾेखारियो। इहा कंहिंजी कुदरत आहे? अल्लाह साईं जी कुदरत आहे। रब साईं जी ज़ात वाजिबुल वजूद आहे, इन ते ईमान आणणो आहे अल्लाह जी कुदरत खे ॾिसी करे, अल्लाह साईं जे निज़ाम खे, सिस्टम खे ॾिसी करे। ईअं न आहे जो हर शइ ॾिठल हुजे, तुंहिंजी अखियुनि में उहा सलाहियत ई न आहे जो दुनिया जे अंदरि तूं अल्लाह खे ॾिसी सघे। हा, मरो क़बर में वञो, पोइ ख़बर लॻंदे त अल्लाह आहे या न आहे।